अस्सलामुअलैकुम दोस्तों, कीअं आहियो तव्हां? उम्मीद आहे त सभु ख़ैरियत सां हूंदा। मुंहिंजो नालो आहे मौज़म जमाली ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो MJ ऑफिशियल यूट्यूब चैनल। मुमताज़ मौलाई साल 2022 में हिकु वॾो ऐलान कयो आहे त आउं साल 2023 में फ़नकारी खे हमेशह लाइ अलविदा कंदसि। तफ़सीली ॻाल्हि ॿुधण खां पहिरियां अगरि तव्हां दोस्त असांजे चैनल MJ ऑफिशियल ते नवां आहियो त असांजे चैनल MJ ऑफिशियल खे सब्सक्राइब करे बेल आइकन जे बटन खे आल ते सेट करे छॾियो। मुमताज़ मौलाई वधीक चयो आहे त मूंखे साल 2021 में शहरनि खां सुठी मोट न मिली। ऐं मुमताज़ मौलाई इंटरव्यू में वधीक इहो ॿुधायो आहे त मूंखे साल 2022 में बि उहा मोट न मिली ऐं माण्हू मूंखां मुंहुं मोड़ण लॻा ऐं हाणे मूंखे ॻाइण में दिलचस्पी नाहे रही। इन करे आउं साल 2023 में हमेशह लाइ ॻाइण खे अलविदा थो कयां। तव्हां दोस्तनि खां हिकिड़ो ॻाल्हि पुछंदसि त तव्हां कमेंट में पंहिंजा राय ॿुधाईंदा त छा सच में मुमताज़ मौलाई साहब 2023 में हमेशह लाइ ॻाइण खे अलविदा कंदो या माण्हू ही कूड़ियूं अफ़वाहूं हलाए रहिया आहिनि। दोस्तो, उम्मीद आहे त असांजो इहो नंढो वीडियो तव्हांखे पसंदि आयो हूंदो। अगरि पसंदि आयो हुजे त वीडियो खे लाइक कयो ऐं चैनल खे सब्सक्राइब करे बेल आइकन जे बटन खे आल ते सेट करे छॾियो अहिड़े क़िस्म जा वधीक वीडियो ॾिसण लाइ। दोस्तो, तमामु जल्द मिलंदासीं हिकु नए वीडियो में। तेसिताईं पंहिंजो ख़्यालु रखिजो।